नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां के ठरी मीरवा ख़बर ॾिनऊं। तालका बार एसोसिएशन ठरी मीरवा पारां सारंग शहर जो केस न विढ़ण जो ऐलान। कुछ ॾींहं अॻु सारंग शहर ॿिनि मासूम नींगरनि सां ॾाढाई कई हुई। इन मामले ते तालका बार जे उहिदेदार सदर महताब अहमद शहर ऐं जनरल सेक्रेटरी अकील हैदर शहर बार रूम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सारंग शहर हिकु वेशी दरिंदो आहे। उन जो कंहिं बि ज़ात सां तालुक़ न आहे। हिन वधीक चयो त कुझु ॾींहं अॻु सारंग शहर वारे वाक़े ते असांखे तमामु दिली सदमो पहुतो। असां मुतासिर ख़ानदान सां हर जाइ ते गॾु आहियूं ऐं रहंदासीं। हिन वधीक चयो त तालका बार एसोसिएशन जो को बि वकील सारंग शहर केस में पंहिंजो वकालतनामो जमा न कराईंदो। इन मौक़े ते वकील अहमद नवाज़ शहर, वकील रफ़ीक शहर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।